मौजूद दोस्तों, किताबनि जे तारफ़ी सिलसिले जे हवाले सां हिन वक़्तु जेको किताब मुंहिंजे हथनि में मौजूदु आहे उन जो नालो आहे तूं ई तूं। तूं ई तूं ही शेरी मजमूओ आहे जेको असांजे सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत नौजवान शाइर बुख़ारी अफ़ज़ल जो शेरी मजमूओ आहे। हिन किताब जे बैक टाइटल ते संदसि ख़ूबसूरत तस्वीर बि ॾिनल आहे ऐं उन सां गॾोगॾु हिन किताब जो जेको बैक टाइटल लिखियो आहे उहो सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत शाइर मोहतरम ज़ुबैर सुमरो लिखियो आहे। अर्पना में बुख़ारी अफ़ज़ल लिखे थो, अर्पना पिरीं तुंहिंजी अमानत तुंहिंजे हवाले। ही किताब संबारा पब्लिकेशन हैदराबाद तरफ़ां अप्रैल 2018 में छपाए पधिरो कयो वियो आहे ऐं हिन किताब जो मुहाग शाइरी रोशनी आहे जे सिरे हेठि मोहतरम ख़ादिम अब्बासी लिखियो आहे, जॾहिं त हुसैन तबस्सुम पिणु हिन में पंहिंजो तासुर शामिलु कयो आहे। मजमूई तौर ते ही किताब मुख़्तलिफ़ शेरी सिन्फ़ुनि ते मुश्तमिल आहे जंहिंमें ग़ज़ल, वायूं ऐं नज़्म शामिल आहिनि। सिंधी शाइरी सां प्यार कंदड़ जेके दोस्त आहिनि उन्हनि जी लाइब्रेरी में ही किताब यकीनन हिकिड़ो ख़ूबसूरत इज़ाफ़ो हूंदो।